मटियारी थाणे जी हद चानिया पटड़ी अब्बास पीर भरिसां CIA पुलिस मटियारी जो ॾोहारियुनि सां मुबैना मुक़ाबिलो। फायरिंग बाद पुलिस हिकु ॾोहारी फैसल गहेलो खे ज़ख़्मी हालत में गिरफ़्तार करे वरितो आहे, जॾहिं त संदसि ॿ साथी फरार थियण में कामयाब थी विया। पुलिस तर्जुमान मूजिबि CIA इंचार्ज मटियारी ख़ादम हुसैन भट्टी पंहिंजे पुलिस स्टाफ सां गॾु गश्त करे रहियो हो त खेनि खुफ़िया इत्तला मिलियो त मटियारी थाणे जी हद में चानिया पटड़ी अब्बास पीर वेझो कुझु ॾोहारी क़िस्म जा माण्हू ॾोह जे इरादे सां बीठल आहिनि। जॾहिं त पुलिस ॼाणल हंध ते पहुती त ॾोहारियुनि पुलिस मोबाइल मथां फायरिंग करे ॾिनी। जवाबी फायरिंग में हिकु ॾोहारी ज़ख़्मी थी पियो। ज़ख़्मी थियल ॾोहारी खे पुलिस गिरफ़्तार करे इस्पताल मुंतक़िल करे छॾियो। ज़ख़्मी हालत में गिरफ़्तार कयल जी सुञाणप फैसल गहेलो पंवहर वल्द हाजी शमन गहेलो पंवहर तौर थी आहे, जॾहिं त संदसि ॿ साथी सफ़ीर गहेलो ऐं रफ़ी गहेलो फरार थियण में कामयाब थी विया। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची